प्रिया मां समझा थो तू वक्त जे गलत फैसलन जे वर चढ़ी वई है। कुछ भी थे मां बेवस जर की नाया जो जुल्म जे पिंजरे में कैद रहा। तुझो मुकदर ही हाने तोखे निभाइणो पवंदो पिरे। जहालत जी ज़बान सां तू बशुअ जे नाले थियल आहे। हाणे छा तो थी सके? हाणे छा चयो सुल्तान पुट? प्रिया छो थी रही? मूंखे तू इहो ॿुधाए त तव्हां ये गलत फैसला छो कंदा आहियो? मासूम न्याणियुनि खे नंढपिण में कंहिंजे नाले छो करे छॾींदा हो? इहो तव्हां नाहियो सोचींदा त काणो आहे, मंडो आहे, लूलो आहे या लंगड़ो आहे, बस तव्हां ईअं न्याणियूं ॾेई छॾींदा आहियो ॼण न्याणियूं रस्ते तां लधल हुजनि। लिखियो मंझि निराड़ कलम। बस चाचा बस। इहो लिखियो नाहे, लिखियो तव्हां पाण लिखंदा आहियो या तकदीर जी लिखत नाहे। इहो सिर्फ़ असां वटि आहे त भेण हीअ न्याणी मूं तोखे ॾिनी आहे, हीअ तुंहिंजी नुंहुं आहे। इहो तव्हां नायो सोचींदा त उहो वॾो थी बघेड़ थी वेंदो। तव्हां इंसान सिर्फ़ रिश्तनि जो सोचींदा आहियो। मां नथो मञा इन्हनि रीतुनि इन्हनि रवाजनि खे जेके अॻिते हली अज़ियत ऐं ज़ुल्म जा ज़िंदा न बणिजी वञनि। न्याणियुनि खे रिठ बकरी समझी कंहिंजे पुछ में ॿधी छॾींदा हो। उन्हनि जानवरनि सां जेके न्याणियुनि जो मांस रोड़ींदा आहिनि ऐं उन्हनि खे अज़ियतूं पहुचाईंदा आहिनि। इन्हनि खां वधीक ॿी कहिड़ी सितमगरी आहे चाचा? न्याणियुनि खे सीनी अज़ियतूं भोगणियूं पवंदियूं आहिनि ऐं सॼी ज़िंदगी उहे न्याणियूं पंहिंजी ज़बान ॾंदनि जे हेठां ॾेई छॾींदियूं आहिनि। पंहिंजे सावरनि जे अॻियां कुझु बि न आहिनि कुझंदियूं चाचा, कुझु बि न। कबीरी पाप थियो। मूंखे कहिड़ी ख़बर न्याणी जे दिलनि तां ॻोड़ा कॾहिं सुकंदा ई कोन। या अल्लाह मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़। हाणे सॼी ज़िंदगी वेठो माफ़ियूं घुर चाचा, छो त तोखे इहा सज़ा जहालत जी सज़ा मिली आहे, जहालत जी। बाबा बाबा तू रो ना, मां हिन हाल में भी गुज़ारींदसि। मूंखे माफ़ कजे मुंहिंजी न्याणी, मां तुंहिंजो दुआरी आहियां। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।